जी नाज़रीन, असां हिन वक़्तु मौजूद आहियूं टनो ग़ुलाम हैदर जो मुख्य रोड आहे मोया वाया अंसारी मिल। ही जेको मेन हैदराबाद बदीन रोड खां निकिरी मोया शहर वञे थो। हिन रोड सां तक़रीबन सवें जेके नंढा वॾा ॻोठ लॻा पियल आहिनि, उन खां अलावा तिलके टने ग़ुलाम हैदर जो मुख्य आबादी वारो शहर आहे मोया, उहो बि हिन रोड सां सलाहियल आहे। हिन रोड जी वरियनि खां मरमत न आहे थी। अचो त रोड ते सफ़र कंदड़नि खां पुछा कंदासीं हो केतिरनि तकलीफ़ुनि खे मुंहं था। मुझी खुद घर वारी जका है उहा जका इन रोड जी वजह से गुज़ारे वही है। मसला इन में थिया आहिनि, एमरजेंसी दौरान कई माण्हू वफ़ात करे विया आहिनि, फौत थी विया आहिनि, पर उन खां पोइ असां मुज़ाहिरा कया, धरना कया, पर उन्हनि मां का बि खड़तेल न निकिती। माण्हू असांजा तमामु बीमार थी चुका आहिनि। जंहिंमें डिलीवरी मामला थिया आहिनि, उहे मायूं हिकिड़ियूं वेचारियूं डिलीवरी घस में थियूं, उहे डायलिसिस जा मरीज़ थी, उन्हनि जा गुर्दा ख़तमु थी विया हलिया, असीं न पहुचाए सघियासीं इस्पतालनि ताईं। ॿिया मर्द बीमार थी विया। हाणे हिते जेका इस्पताल सही न हुजण जे करे पुॼी कोन था सघूं, उनजी वजह ई मेन रोड जो मसइलो। कॾहिं रोड में मरम्मत कोन थी आहे, कागज़नि में ठहियो वञे, रिकॉर्ड में ठहियो वञे, पैसा खाइजो वञनि, अमली कम को कोन थो थिए। असांखे वॾी तकलीफ़ आहे बीमारी में, कंहिं शादी में निकिरण करणु मसइलो थिए थो। का तव्हां पाण ॾिसी आयो रोड जी हालत, खॾा पइजी विया आहिनि हर तरफ़, वॾो जंजाल आहे, वॾो आज़ार आहे। आसरा ॾियनि था, महीने में ठहे थो, 6 महीने में ठहे थो, पत्थर लहनि था, कागज़नि में ठहियो वञे, हुननि जी ॻाल्हि सही आहे। हालत थी वई है हर गाड़ी पाण ॾिसो पिया रोड असीं 70-80 मण वज़न खयों अचूं, जंहिंमें एक्सल टुटियो वञनि, बेरिंग टुटियो वञनि, वज़न खणण लाइ गाॾी वीचारी खे नुक़सानु आहे। असीं पाण दरबदर थी आया आहियूं। इहो मुयो जो रोड जेको आहे इहो तमामु माना घणो ख़राबु आहे। ॿी ॻाल्हि इहो टोटल गस जेको आहे मुयो शहर ताईं माना 10 खां 15 मिंट जो आहे जे रोड ठहियलु हुजे। असांखे तक़रीबन सवा कलाक 1.5 कलाक बि लॻी वेंदो आहे इन रोड तां वञण खां। असांखे ॾाढी परेशानी आहे इन रोड सां। खान जुड़े जे दौर में 1985 में ठहियो, उन खां पोइ इन जा 4 टेंडर थिया आहिनि, जेको अञा सुधी इन जी मरमत न आहे थी। रोड जे ख़िलाफ़ असां मुज़ाहिरा कया, धरणा आया, पर कुझु बि कोन थियो। उन जे करे सिंध हाई कोर्ट इहो पंहिंजो हैदराबाद में सर्कल कोर्ट आहे, उन में असां मूं शकील कुंभर ऐं दिलदार रिंद इहो पिटीशन कराई आहे। 800 जे क़रीब हूंदा, माना मिल खां वठी मोया ताईं, मोया खां हाजी रसूल भाई चांडीअ ताईं, सूबो खान चांडीअ ताईं, यूनियन ताईं, हिते तक़रीबन 800 जे क़रीब ॻोठ हूंदा। बाक़ी मोरियूं जेके आहिनि उहे तबाह थियल आहिनि, जंहिंमें 3-4 साल अॻु में हिकिड़ी गाॾी मोया खां जेका रवानी थी मातली, उनजो एक्सल टुटो उन खॾे मंझां, जेको ड्राइवर मरी वियो, खोखर हो, ऐं उन में माण्हू केतिरा फटिया। तक़रीबन असांजी हिते इलाइक़े जा कोली बिरादरी जा माण्हू हुआ, उहा गाॾी कल्टी थी, पर अहिड़ियूं कई शयूं नुक़सान में आहिनि। ऐं उन खां पोइ जेको माण्हू बीमार खणी हितां रवाना था थियनि, उनजो असर बि त सॼो मोया ॿुधाए सघे थो। सारी मिल खां मोया ताईं तक़रीबन 17-18 किलोमीटर आहे, जंहिंजी हर साल बजट रखी हुई करोड़ों रुपया, उहा केॾां वई कंहिंखे बि का ख़बर कोन्हे। ऐं हिते हर क्लास जा जेके हिते दुकान आहिनि, हिते ई वापारी मर्कज़ आहे, पर बुनियादी सहूलियतूं कोन्हे। उन लाइ महिरबानी वॾा जेके इदारा आहिनि उन्हनि खे असीं अपील कंदासीं त तदारक थिए। हाँ जी नाज़रीन, मोया जे शहरनि वापारियुनि तोड़े रोड ते सफ़र कंदड़ माण्हुनि जूं तव्हां ॻाल्हियूं ॿुधियूं। बहादुर कीड़ियो, KTN न्यूज़, टनो ग़ुलाम हैदर।